चाहे न वॼाइजो, मूंखे प्रोत्साहित कजो चाहे न कजो, पर कन्हैया आहूजा जी के तबियत सां ॿुधजो कि सॼे हिंदुस्तान में पंहिंजी कविता ॿुधाए सघनि। हिकु दफ़े ज़ोरदार ताड़ी वॼाए करे कन्हैया आहूजा जी के सत्ता कयूं, आमंत्रित था कयूं। कन्हैया आहूजा अच्छा दो ही मिलेगा। जय झूलेलाल। अचो सभ खां पहिरीं जंहिं साईं चरण में आया आहियूं उन शान में चार आहियूं। वाह। कि लाल जे दर ते लाल जी लाली अचे जो मोटे कॾहिं न खाली, ऐं हर को माला माल थी वञे अचे जो लाल जे दर ते सवाली। वाह। छो त लाल जे दर ते जो बि ईंदो उहो कॾहिं मायूस न थींदो, ऐं आश रखी जो ईंदो हिन दफ़े झूलण पंहिंजा झोल भरींदो। हाणे सुंदराणी साहब मूंखे 5 मिंट पहिरीं बाथरूम पासे वठी अची बाथरूम ॾेखार बहाने सां मूंखे हुते झड़का ॾिनो, चई जो मूंखां वधीक सुठो कार्यक्रम कई त ॿिए भेरे मंच ते चढ़णी सां अञा ॿियो कुझु तुंहिंजी तरक़ी कराईंदो मां छो वई ईअं छा करणु मूंखे, चई उछले करे टमाटा हणनि मां मूंखे छा मूंखे फ़ाइदो आहे, मां हथु खणी वठंदुमि तुंहिंजो। ठीकु आहे न। अचो हास्य कविता कुझु आहिनि मूं वटि पंहिंजियूं जीअं घरवारी थींदी आहे। अच्छा अॼु माइक में आवाज़ घटि आहे माई बोड़ो आहे अचे आवाज़ त अचे थो न। अच्छा पाणी जी व्यवस्था कान्हे त गलो मुंहिंजो रुकी वियो एक्चुअल में। हिकु बाल्टी पाणी मथां विच में सनान जो मूड पए भाई पूरो ध्यानु रखंदा आहिनि बिलासपुर तोरवा बिलासपुर वारा। न अहिड़ी ॻाल्हि न आहे, मां हर हफ़्ते सनानु कंदो आहियां, अहिड़ी ॻाल्हि न आहे। ऐं पिछले विस्पति मां सनानु कयो आहे, हिकु ॾींहुं थियो आहे। हा अॼुकल्ह हिकिड़ो अभियान हली रहियो आहे मोदी साहब जो, स्वच्छ भारत अभियान, जंहिंजे तहत हर दरवाजे ते हिकु गाॾी ईंदी आहे कचिरो खणणु सुबुह सां। त कचिरो खणण वारी गाॾी वाका कीअं आहे कि तव्हांजे दरवाजे ते आई आहे कचिरो खणण वारी गाॾी, तव्हांजे दरवाजे ते आई आहे कचिरो खणण वारी गाॾी, पंहिंजे घर जो सॼो कचिरो हिन गाॾी में विझी छॾियो, पंहिंजे घर जो सॼो कचिरो हिन गाॾी में विझी छॾियो। हिकु गांव जो किसान पंहिंजी ज़ाल खे वठी ॿाहिरि निकिरी वियो, हिकु गांव जो किसान पंहिंजी ज़ाल खे वठी ॿाहिरि निकिरी वियो ऐं खईं संज में विझी छॾी कचिरे दॿे में। चई भैया तव्हांजे कचिरे गाॾी मां पंहिंजी कचिरो विझी छॾियो आहे। चई हे छा थो करी भाई, पंहिंजी ज़ाल खे छो थो विझी हिन कचिरे में। चई तव्हांखे पतो आहे कि हीअ मुंहिंजी ज़ाल आहे ऐं मूंखे पतो आहे हीअ मुंहिंजी ज़ाल आहे, तव्हांखे पतो आहे हीअ मुंहिंजी ज़ाल आहे, मूंखे पतो आहे हीअ मुंहिंजी ज़ाल आहे, पर तव्हांजे कचिरे वारी गाॾी असांजे दरवाजे आई आहे, तव्हांजे कचिरे गाॾी असांजे दरवाजे ते आई आहे, तव्हांखे पतो न आहे हिन जो नालो कचरा भाई आहे। वाह भाई वाह। चलो घटि में घटि तव्हांखे पतो पियो हिनजी घरवारी जो नालो पतो न हूंदो। वेरी गुड। छा कयूं साईं, असां सिंधी आहियूं, पूरा सिंधी। चवंदा आहिनि सिंधी में ॻाल्हाए सिंधी ऐं हिंदी में ॻाल्हाए भयो, जेको न ॼाणे पंहिंजी ॿोली उहो कम खां वियो। वेरी गुड, जोरदार ताड़ी वॼाए। छो त सिंध में हासी सिंधु असांजो ऐं हिते हिंदुस्तान असांजो, जिते रहूं था साण ॿोली साण इज़त ऐं मान असांजो, की न ॻाल्हायूं ॿी ॿोलीअ में, हीअ ॿोली आहे शान असांजो, ऐं कंधु खणी चओ सिंधी आहियां, इहा क़ौम अभिमान असांजो। जय हो। हिकु ॾींहुं मंझंदि जी रोटी घर खणण वियुमि, पाणी जी ज़रूरत यार, गलो सुकी वियो आहे। हा मंझंदि जी रोटी खाइण घर में खिलाणो पाणी पहले छा पतो आखिरी इच्छा हुजे। सही ॻाल्हि आहे न ग़लति था सम्झो, मतलब पाणी पहले पाणी ॾियो। पहले पाणी। त मंझंदि जी रोटी खाइण साईं घर में घरवारी नज़र न आई, नूंहं साम्हूं बीठी। मां पुछियुमि बेटा कहिड़ी भाॼी कई अथव? चई पापा बिह पटाटनि जी भाॼी रस में। मां चयो रस में? चई हा रस में। मां चयो पोइ कहिड़ो फ़र्क़ु आहे तो में तुंहिंजी सस में? साईं घरवारी बीठी पासे में ॿुधी अथई, पोइ त जिन वांगुरु मछली हुई। अच्छा इहो मां कहानी जेका ॿुधायां थो पंहिंजे घर जी नथो ॿुधायां, हक़ीक़त में मां छा ॾिसंदो आहियां लिखंदो आहियां, ईअं न सम्झो पंहिंजे ॿुधायां त जिन वांगुरु मछली हुई। ठकाठक चालू करे छॾी। लॻे थो हाणे आयूं नी निंदियूं। ठकाठक चालू करे छॾी। पहले तव्हां पाणी पियो, काई दिक्कत न थी वञे भाई। हाणे मां गुनाह कयांसि त रुकणो नालो ई रखणे। साईं मूंखे बि गुस्सो अची वियो ऐं मां बि विड़ी पियोमांसि, पर मूंखे पतो थोरी हो कि विढ़ण सां नुक़सानु मूंखे ई थियण वारो आहे। छा नुक़सानु आई?
के विड़म जे मां जाल सां अड़े जीअ जे जंजाल सां अड़े छिड़बूं अहिड़ियूं ॾिनई ॼण को विड़म काल सां ॼण को विड़म काल सां विड़म जे मां जाल सां जीअ जे जंजाल सां छिड़बूं अहिड़ियूं ॾिनई ॼण को विड़म काल सां ॼण को विड़म काल सां। अच्छा तंहिंखां पोइ छा थी करे के ॿारनि खे बि माल ॾिनई भरे भरे थाल ॾिनई घुरा जे मां मूंखे बि ॾे मूंखे दड़का जाल ॾिनई ॿारनि खे बि माल ॾिनई भरे भरे थाल ॾिनई घुरा जे मां मूंखे बि ॾे मूंखे दड़का जाल ॾिनई अड़े खार खाधी जाल सां मुंहुं लिकायो शाल सां छिड़बूं अहिड़ियूं ॾिनई ॼण को विड़म काल सां ॼण को विड़म काल सां। तंहिंखां पोइ छा कयईं अड़े मंझंदि मूंखे साग ॾिनई बसर भुञी दाग ॾिनई पाण छोला पूड़ी खाधई मूंखे निजो लाग ॾिनई। वरी हिनखे रिपीट कयो। हा साईं पर ईअं एॾो खिलंदो त मूंखे तकलीफ़ थींदी छोकी चवंदा न खिलण सां वधंदो खून खिलण सां वधंदो खून तंहिंजे करे थुलो थी वॾे वॾ बून सुञाणो। अरे जेको पाईंदो ॿिन्हिनि कननि में फुलियूं जंहिंजूं मुछूं थुलियूं थुलियूं ऐं धरती हिली वेंदी आहे जंहिंजे हिकु इंच बि हिलण सां कीअं थियो थुलो खिलण सां। किथे पहुतासीं अच्छा ॿारनि खे बि ॿारनि खे बि माल ॾिनई न ॿियो मंझंदि मूंखे साग ॾिनई बसर भुञी दाग ॾिनई पाण छोला पूड़ी खाधई मूंखे निजो लाग ॾिनई अड़े कुझु जे मां जाल सां जीअ जे जंजाल सां छिड़बूं अहिड़ियूं ॾिनई ॼण को विड़म काल सां ॼण को विड़म काल सां। अच्छा आख़िरी में कहिड़ी गादी की के पाण खाए माईअ खे ॾे भेण खे भाॼाईअ खे ॾे मुंहिंजो हिसो खसे मूंखां कम वारी माईअ खे ॾे। अरे आहूजा जी जिंदाबाद। के पाण खाए माईअ खे ॾे भेण खे भाॼाईअ खे ॾे मुंहिंजो हिसो खसे मूंखां कम वारी माईअ खे ॾे अड़े मथो भञम बाल सां वण जी डंगाल सां छिड़बूं अहिड़ियूं ॾिनई ॼण को विड़म काल सां ॼण को विड़म काल सां। चवंदा न साईं जाल जोगी नेरे तेरे चांहि सां कोकी ऐं कयां जो नखरा नेलनि वेले हाणे जी मूं फुल्को लौकी फिर बुढ़े बहुत भिड़ियों बोला जालू ना। अच्छा नई नई शादी करे के छोकरी असां बिलासपुर शहर में आई ॿिए ॾींहुं घोटे खे उथारी चई हलो मॉर्निंग वॉक ते हलणो आहे चई मां न वेंदुमि तूं अकेली वञे चएसि मूंखे अकेलो वञण जी आदत कान्हे मां पेकनि में बि कॾहिं अकेले ते वई हुयमि चई तूं पेकनि में कंहिंसां वेंदी आहीं चई मूं वटि पंहिंजो पलियल पालतू कुतो हुन सां गॾु वेंदी हुयमि चई ठीकु आहे मां सुभाणे तोखे कुतो हाणे ॾियां थो ठीकु आहे मां तोखे सुभाणे हिकु कुतो हाणे ॾियां थो चई सो तुंहिंजे हाणे कुते कहिड़ी ज़रूरत आहे त इहे टेंशन न साईं तव्हांखे ज़रूरु चयो चिकिर लॻे थी मां साईं कुंवारो आहियां। अच्छा मां शादी इन करे न कई आहे चवंदा न प्यार मोहब्बत रिश्ता नाता ऐं हुस्न जी वादीअ में प्यार मोहब्बत रिश्ता नाता ऐं हुस्न जी वादीअ में अरे प्यार मोहब्बत रिश्ता नाता ऐं हुस्न जी वादीअ में प्यार घणो ई मिली वेंदो छा रखियो आहे शादीअ में। त साईं अॻिले ज़माने में जॾहिं कोई मिट माइट रहंदा हुआ अची महीना रही पवंदा हुआ वांदा माण्हू हूंदा हुआ। अच्छा वांदनि माण्हुनि ॻाल्हियूं वांदियूं वांदनि माण्हुनि जा गाना वांदा हिकु गानो आयो हिकिड़ो के दर खोले मां वरी खोलियां ओ वरी खोले मां वरी खोलियां कॾहिं बंदि बि कर बेकार था चई आहे वांदी आई छा इहो ई कमु अथई त इहे टेंशनूं दुनिया भर जा उपड़ा गाना। हिकु ॾींहुं मुंहिंजी मासी अची करे रही पई मां उहो त पंहिंजी नथो सम्झी छॾियो पंहिंजी नथो ॿुधायां मतिलबु कि हिकु ॾींहुं मुंहिंजी मासी अची करे रही पई महीनो थी वियो वञण नालो न खणे अम्मा टेंशन में अची मां चयो अम्मा छा थियो
चई ॾिस न वञण नालो न खणे। मां चयमि तूं टेंशन न पाल, मां हिकु गीत लिखी ॾियां थो, बसि तूं ॻाइणो अथई। चई ठीकु आहे लिखी ॾे। मां हिकिड़ो गीत लिखी ॾिमांसि साईं मां कि रही पई आहे ॾींहं घणे नथी पई, ॻाल्हि उन्हे जी इहा वणे नथी पई। क्या बात। रही पई आहे ॾींहं घणे नथी पई, ॻाल्हि उन्हे जी इहा वणे नथी पई। टिकी पई आहे 3 ॾींहंनि खां वञण जो नालो खणे नथी पई, रही पई आहे। मां चयो अम्मा तूं टेंशन बिल्कुलु न पाल, रख त झूलण साईं ते पाणे वेंदी मासी। ऐं जाई पाई उन ॾींहुं वञण लाइ तयारु थी वई। अच्छा वञण लाइ तयारु त थी वई, पर अॻे ज़माने छा थींदो हो, जॾहिं माइट मिट मोकिलाए करे वेंदा हुआ त मोकिलाइण महिल हिकु अहसान ज़रूरु करे वेंदा हुआ। सभिनि खे पतो हूंदो ॿारनि खे न वॾनि खे, ख़र्ची ज़रूरु वेंदा हुआ। त मासीअ मूंखे बि साईं ख़र्ची ॾिनी रुपयो। जीअं रुपयो ख़र्ची ॾिनी अम्मा चएसि थी चरी आई आहे छा थी करी, ॿार आहे गुम करे छॾींदो। मन में सोचियो अम्मा पाण त ॾींहं थी, हूअ वेचारी उनखे मना थी करी, पर वेचारी मासी साईं, वेचारी मासी जोरीअ करे रुपया ॾेई वई, जोरीअ करे रुपया ॾेई वई ऐं दर खां मस ॿाहिरि निकिरी। अम्मा चए ॾे हेॾे रुपया। मां चयो अम्मा मूंखे ॾिनो तोखे ॾिनो अथई। अरे मूंखे ॾिनो तोखे ॾिनो अथई, तूं त वठंदो नी पई। चई ठीकु आहे ठीकु आहे ॾे हेॾे कर, घणो न ॻाल्हाए। मां चयो मां न ॾींदो आहियां। चई गुम करे कहिड़ो मतिलबु? मां चयो गुम न कंदुमि। चई हिकु महिल ख़र्चो पूरो कंदे या? मां चयो रोज़ु ॾहेकी ॾहेकी ख़र्चींदुमि। चई ठीकु आहे मूंखे ॾेई छॾ, मां रोज़ु ॾहेकी ॾहेकी तोखे ॾींदुमि। साईं हिकु ॾींहुं ॾहेकी ॾेई, ॿिए ॾींहुं ॾहेकी ॾेई, 3 ॾींहुं ॾहेकी ॾेई, चौथे ॾींहुं जेका ॾहेकी ॾिनी उन ॾहेकी ॾिसी करे मुंहिंजे दिमाग़ जी लाइट चालू थी वई। वयुमि अम्मा ॾे मां चयो अम्मा हे ॾहेकी त रोज़ु ख़र्ची ॾिनी तूं मूंखे, हुन रुपए जो छा थियो? चई उन मां ई त ॾियां थी। अरे मां उन मां ॾींहुं थी मुंहिंजी ख़र्ची जो छा थियो? चई मां पाण ख़र्ची न सभु त रखिया तुंहिंजे लाइ न, तंग न कर। मां चयो मतिलबु वियो रुपयो। मां चयो हाणे चालाकी कबी, पर साईं चालाकी किथे कयां? वरी को बिट माइट अचे। रोज रात जो एतिरो पाणी लॻंदो अथव? हा मिलाए करे पीअंदो आहियां। साईं आदत चौना टूटे हुए पैमाने में जाम नहीं आता, गम के मारों को आराम नहीं आता। तो दिल तोड़ने से पहले इतना तो सोच लिया होता, टूटा हुआ दिल किसी काम नहीं आता। क्या बात है, वाह वाह वाह। तो मासी हाणे साईं अम्मा रुपयो खसई, मां सोचो हाणे ॿियो को महिमान ईंदो, चालाकी कबी त हाणे कोई महिमान अचे त कयां चालाकी। रोज़ मां मासीअ खे चिठियूं लिखण लॻुमि, मासी कॾहिं था अचो, मासी कॾहिं था अचो, मासी कॾहिं था अचो, उन कोई जवाब ही न अचे। हाणे एड्रेस लिखनि त ईंदो न जवाब, एड्रेस पतो हुजे न। वरी साईं मोबाइल ते मैसेज लिखण चालू कयूं, मासी कॾहिं था अचो, मासी कॾहिं था अचो, कोई जवाब ही न अचे। साईं हाणे लकड़ी जे मोबाइल में कहिड़ा जवाब ईंदा? बद रबड़ ॿधी हलाईंदासीं मोबाइल जी। शानदार। मूंखे गुस्सो आहे, हिकु ॾींहुं मां मासीअ खे फोन लॻाए छॾी, चयोमांसि कॾहिं अची थी घुमण तूं मासी, तो बिन घर में आहे उदासी, अची नथी तूं घुमण छो, तुंहिंजी यादि अचे थी, तुंहिंजी यादि अचे थी। ॿिए ॾींहुं ठक अची मासी पहुती। अच्छा कीअं? ॿारनि सूली। साईं मां आई ऐं फेरे पे मासी कॾहिं वेंदव? छोरा रोज़ फोन करी पियो, रोज़ चिठियूं लिखी पियो, रोज़ मैसेज करी पियो, कॾहिं अची? आई आहियां चए कॾहिं वञो? मां चयो मासी पुछी करे पक कयां, अहिड़ी कोई ॻाल्हि न आहे। चई ठीकु आहे चली वेंदुमि त ॿुधाईंदोमांव। हाणे साईं 15 ॾींहं वञणो नालो न खईं। मां रोज़ सोचां अॼु वञे अॼु वञे अॼु वञे, पर वञे न वञे थी, न मञे थी, बसि रोटियूं करे वञे थी। इहा ई टेंशन लॻी हुई। हिकु ॾींहुं तयारु थी, चई कॾहिं वञा थी, अॼु वञा थी। मां चयो मासी वञो भली कोई ॻाल्हि न आहे, पर जो बि लेन देन करे त हिते ई करे वठो। अम्मा सां न कजो। चई ठीकु आहे ओतिरी